अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो वक़ार अहमद आहे। अॼु आऊं तव्हांखे हिकु यूट्यूब चैनल ते वीडियो ठाहींदुसि। ॾिसो ॾिसो ए ॿारो गुल, सुहिणो गुल ही प्यारो गुल, ॿूटनि ते थी जोत जले, धरती जो आ तारो गुल, उनजे आॾो मखणूं मुर्कनि, रंगनि रूपनि वारो गुल, मोतियो मुगरो सूरजमुखी, लाल गुलाबी नियारो गुल, भंवर भेजे ते भेरा ॾे, पोपड़ खे आ प्यारो गुल, ग़मगीननि जा ग़म थो लाहे, मेटे थो मुंझारो गुल, टारी में टांडाड़ा टिमकनि, सूंह सरासर सारो गुल, मुंहुं वांगे थो जग में सुरहां, ॿोल थो ॿोले ॿारो गुल। कोमरी 1 जुलाई 2022 ईस्वी। प्यारा बाबा साईं, अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त अव्हां ख़ुशहूंदा। अव्हां जी दुआउनि सां काल्ह आऊं स्कूल जे साथियुनि सां गॾु कोमरी पहुतुसि। कराची खां लाहौर ताईं रेलगाॾी अटकल 16 कलाक वरिता। उतां बस में चढ़ी 5-6 कलाकनि में इस्लामाबाद आयासीं।